अस्सलाम वालेकुम डियर मां तव्हांजी ख़िदमत में आयो आहियां। सुधीर अहमद बिरोही। सो कल जे वीडियो में मूं चयो त टिकटॉक अमेरिका में बैन थी वेंदो 19 जनवरी ते। सो सदर डोनाल्ड ट्रंप जीअं ई पंहिंजे अलफ़ बरदारीअ जे तक़रीब में आयो, उन टिकटॉक खे वापसि आणण जो ऐलान करे छॾियो। हाणे जेको आहे सो टिकटॉक 90 ॾींहंनि में इहो फ़ैसिलो कंदो त आया उहो टिकटॉक जो जेको अमेरिकन ऑपरेशन्स आहे उहो अमेरिका खे फ़रोख़्त कंदो या न कंदो। बहरहाल डोनाल्ड ट्रंप चयो आहे त असीं टिकटॉक सां जॉइंट वेंचर कंदासीं, 50-50 जो वेंचर कंदासीं, त जीअं जेके हज़ारे नौकिरियूं आहिनि अमेरिकन्स जूं उहे न विञाइजनि। उन खां अलावा अॼु जेको आहे सो मां तव्हांखे हिकु आम अपडेट ॾींदुसि फेसबुक जे बारे में, फेसबुक मोनेटाइज़ेशन जे बारे में। ई वीडियो मुंहिंजे उन्हनि सिंधी भाइरनि लाइ आहे जेके पाकिस्तान खां अलावा दुनिया जे कंहिं ॿिए मुल्क में रहनि था। ख़ुदारा जेकॾहिं तव्हां टिकटॉक ते आहियो, जेके पाकिस्तान खां अलावा दुनिया जे ॿियनि मुल्कनि में जेके सिंधी आहिनि उहो कमु था कनि, टिकटॉक ठाहियो, 1000 फॉलोअर जो तव्हांखे ज़रूरत आहे, उहो आराम सां तव्हांखे मिली वेंदो जेको आहे सो। उन खां अलावा तव्हां टिकटॉक ते डेली लाइव अचो, माण्हुनि सां मैचूं केॾो, जेको आहे सो कुझु फनी ॻाल्हायो या सीरियस बि ॻाल्हायो था। मां ॾिसंदो आहियां मुंहिंजा काफ़ी सिंधी भाइर आहिनि, तमामु सुठियूं, तमामु कारआमद ॻाल्हियूं कंदा आहिनि टिकटॉक लाइव ते। पोइ टिकटॉक छा कंदो आहे, ऑप्शन ॾींदो आहे त उन लाइव वीडियो खे तव्हां सेव करे सघो था, डाउनलोड करे सघो था। इहे करण सां जॾहिं उहो वीडियो डाउनलोड थींदो आहे त तव्हां छा कंदो, कंहिं एप्लीकेशन ज़रिए, जीअं इनशॉट आहे, उन में काफ़ी फीचर्स आहिनि। उन इनशॉट ज़रिए जेको आहे सो तव्हां उन वीडियो खे एडिट कयो, कम से कम 3 मिंटनि जो वीडियो रखो। इहे तक़रीबन तव्हां 15 खां 20 या 25 वीडियो जेको आहे सो तव्हां फेसबुक पेज ते अपलोड कंदो। इहे करण सां तव्हांजो जेको पेज आहे उहो रिकमेंडेशन में वेंदो। जीअं ई उहो वीडियो रिकमेंडेशन में वेंदो, तव्हांजो पेज तेज़ीअ सां फॉलोअर हासिल कंदो। पोइ उहो टिकटॉक जो वीडियो ते अपलोड कयो, उन खां अलावा यूट्यूब ते बि अपलोड कयो, एलिजिबल आहे, ओरिजिनल वीडियो आहे। ऐं कोशिशि करे फेसबुक ते ओरिजिनल वीडियो तव्हां अपलोड कयो। अच्छा, कोशिशि करे, कुझु असांजा दोस्त हूंदा आहिनि जॾहिं फेसबुक पेज स्टार्ट कंदा आहिनि त हू 3 मिंटनि खां घटि वारा वीडियो रखंदा आहिनि। तव्हांखे छा करिणो आहे, फेसबुक पेज ते मोनेटाइज़ लाइ तव्हांखे सभ खां पहिरियों कोशिशि करे इन स्ट्रीम एड्स जो टूल वठिणो आहे। जेको स्टार जो टूल आहे उहो मिली वेंदो आहे एनी हाउ आराम सां। ऐं जेको आहे सो एड्स एंड रील्स जो जेको टूल आहे फेसबुक ते, उहो उन शर्त, उन लाइ इहो शर्त आहे त उते उन लाइ घणे में घणा फॉलोअर हुजणु घुरिजनि। लेकिन इन स्ट्रीम एड्स जो हिकु सिंपल आहे, तव्हां लाइ 5000 फॉलोअर खपनि ऐं 6 लख मिंट खपनि। उहो तक़रीबन 10 खां 15 ॾींहंनि में उहो तव्हां हासिल करे वेंदो। या तव्हांजो अकाउंट तेज़ीअ सां शेयर थियो, तव्हांजो वीडियो तेज़ीअ सां शेयर थियो, फेसबुक पेज तव्हांजो तेज़ीअ सां शेयर थी वियो, त उहे मिंट्स तव्हांखे आराम सां मिली वेंदा, 2-3 ॾींहंनि में बि मिली वेंदा आहिनि। सो टिकटॉक अचो, उहे वीडियो पाण वटि रखो, उनखे एडिट करे रखो। ऐं ईंदड़ वक़्तु जेको आहे सो उहो डिजिटल प्लेटफॉर्म जो आहे। उन खां अलावा तव्हांखे खपे, जेकॾहिं तव्हां यूट्यूब ठाहियो था, यूट्यूब तव्हांजो घणो माण्हुनि ताईं नथो पहुचे, त तव्हां टिकटॉक जो अकाउंट ठाहियो। टिकटॉक जो उते पंहिंजो यूट्यूब जो इंफॉर्मेशन तव्हां माण्हुनि खे ॾियो। डेली जे बेस ते का न का वीडियो तव्हां ठाहियो, टिकटॉक ते अपलोड कयो। ऐं उन खां अलावा जेको बि सोशल मीडिया प्लेटफॉर्म आहे उन ते तव्हां को न को अकाउंट ज़रूरु ठाहियो, उहो बि पंहिंजे ओरिजिनल नाले सां। जेको तव्हांजो असली नालो आहे, जेको शिनाख्ती कार्ड ते नालो आहे, या तव्हांजो एगामे ते नालो आहे, पासपोर्ट ते नालो आहे, उहो जेको आहे सो तव्हां उन नाले सां तव्हां सोशल मीडिया ते अकाउंट ठाहियो। इहे करण सां जॾहिं तव्हांजो जेको सोशल मीडिया प्लेटफॉर्म जीअं यूट्यूब आहे, फेसबुक आहे, टिकटॉक आहे, इंस्टाग्राम आहे, मोनेटाइज़ थींदा, उहो जेकॾहिं तव्हां का जेको टैक्स इंफॉर्मेशन घुरंदा न,
त उन टैक्स इंफॉर्मेशन में तव्हांखे उहो नालो ॾियणो आहे जेको तव्हांजो एगामे ते आहे, तव्हांजो शिनाख्ती कार्ड ते आहे, तव्हांजो पासपोर्ट ते आहे। इहे करण सां तव्हांखे अॻिते हली जेको आहे सो अर्निंग में ॾुखियाई न थींदो। सो कोशिशि करे टिकटॉक ठाहियो, डेली लाइव अचो, फेसबुक पेज ठाहियो। ऐं जेके दोस्त पाकिस्तान में आहिनि, पाकिस्तान में जेको आहे सो एलिजिबल न आहे, त उहे जेके पायरेसी वारा अकाउंट ठाहिनि था, यूएस वग़ैरह जो अकाउंट ठाहिनि था, या सऊदी अरब में या दुबई में पंहिंजे माइटनि खां अकाउंट ठारायूं ऑपरेट कनि था, उन लाइ बि इहो जेको रूल आहे उहो इहो रूल अप्लाई करे सघनि था, इहे करे सघनि था। बहरहाल जेको ट्रम्प एडमिनिस्ट्रेशन आहे, अमेरिका जो नओं सेटअप आहे, जेको हुकूमती सेटअप आहे, इन दफ़े ट्रम्प सभई उन्हनि माण्हुनि खे कयो आहे जेके आर्टिफिशियल इंटेलिजेंस में जेको आहे सो माहिर आहिनि, बिटकॉइन में माहिर आहिनि, या जेके इंटरनेट ते जेको डेटा शेयरिंग थींदो आहे वग़ैरह, उन में माहिर आहिनि। सो ईंदड़ वक़्तु आहे तव्हांखे नवां नवां अजूबा ॾिसण में मिलंदा। सो बहितर आहे बाद में इहा शइ ट्राई करण खां अॼु ई ट्राई करे छॾियो। सो वधीक अपडेट लाइ इनशाला सुभाणे मिलंदासीं। महिरबानी।